ख़ासि करे सिंध जो ही सॼो केनालनि जो मसइलो आहे ऐं केनाल जे मसइले ते हिकिड़ो इक़बाल ख़ासि करे ऐं बल्कि हिनखे काफ़ी माण्हुनि ते हिते FIR कटी वियूं आहिनि ऐं इन जा पेरा जेके ठठे जी सियासत सां बि मिलनि था। ज़ाहिर हिते जे मक़ामी माण्हुनि खे या हिते ठठे जे माण्हुनि खे डिवाइड एंड रूल अंग्रेज़नि जे दौर में हिकिड़ो डिवाइड एंड रूल हूंदो त हिननि खे विड़ायो पोइ हुक्मरानी करियो। सीधी ॻाल्हि आहे त हिते तक़सीम करे बाबा हे ख़ासि करे हे कलमती हे सईदनि हे शिराज़ी हे गुरफ़तनि हे फलाणा फलाणा करे तव्हां ॾिसो त हुकूमत ज़िले ठठे ते केरु पियो करे। हे सॼा उन जा ताना बाना इक़बाल उन जे राह में रुकावट हो। ज़ाहिरी ॻाल्हि आहे राह में रुकावट हो त पोइ FIR कुझु कोन्हनि। इन सभिनी दोस्तनि जा हौसला बुलंद आहिनि। ठठे जे माण्हुनि सां गॾु मलीर जे जेके बि सिविल सोसाइटी जा माण्हू आहिनि असां हिन ॾुखिए ऐं हिन घड़ीअ में गॾु आहियूं। हीउ सिंध जो मसइलो आहे, हिकिड़े इक़बाल जो मसइलो कोन्हे, याक़ूब जो मसइलो कोन्हे या शिराज़ी बिरादरनि जो मसइलो न आहे, न कंहिं ज़ात कंहिं पात कंहिं रंग नसल जो। ही सिंध जे माण्हुनि जो पीअण जो जीअण जो मसइलो आहे। इन लाइ करे सिंध जा सभु माण्हुनि खे खपे ख़ासि तौर ठठे ॿार जे ऐं दोस्त वकील वेठा आहिनि उन्हनि सां गुज़ारिश कंदुसि त हिन मसइले खे छा की केनालनि जो मसइलो आहे त तव्हां असांजा दस्ते बाज़ू थियो, असां सां गॾु थियो ऐं हिन अदालत जे ज़रिए असांखे इंसाफ़ वठण में असांजी रहनुमाई करियो। महिरबानी।